अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो सभु ठीक ठाक हूंदा ख़ैरियत सां। जीअं त ही एल्बम तव्हांखे कीअं पिया लॻनि। नंढड़े हैदर जो वॉल्यूम नंबर 3 कुनरी अचां यार। हिन जा तमामु बहितरीन गीत आहिनि ऐं तमामु सुठो ॻाए थो। ऐं ॾिसो न, हिन में कलाम 6 गीत आहिनि, 8 गीत आहिनि, 8। बख़्तियार अली कीरीअ जी शाइरी तमामु बहितरीनु आहे ऐं मोतीअंद ओड जी बि शाइरी भली आहे। वॉल्यूम सुठो आहे, जे अव्हांखे पसंदि हूंदो। ही बि हैदरंद जो 45-35 नंबर, इहो सुठो आहे। उठ मूं तो लाइ आंदो आहे, सिंधी सदाबहार महफ़िल आहे। ऐं दोस्तनि काफ़ी मैसेज बि कया आहिनि त तव्हांजी रिकॉर्डिंग सही न आहे। उन जो मक़सदु ई आहे त हाणे कैस्टूं तव्हां ॾिसो हिन दौर जूं त आहिनि कोन, ठीकु आहे। कहिड़े दौर में रिलीज़ थी वञनि, यको दुकाननि ते पयूं आहिनि मिटीअ में, ठीकु आहे। उन खां पोइ वरी असां वठूं था, उनखे ॾिसूं था, खोलियूं था। के कैस्टूं जाम आहिनि। जाम जो मतिलबु ईअं आहे त पनी ॼमी थी वञे, पोइ रिकॉर्डिंग माना सही कोन थी थिए। सो इन करे कैस्टूं रिकॉर्डिंग सही नथियूं थियनि। बाक़ी जेके सही हलनि थियूं त सही आहिनि, जे न आहिनि त पोइ वरी उन्हनि जी रिकॉर्डिंग सही नथी थिए। चिरड़ाहट वग़ैरह, सरड़ाहट वग़ैरह, माना आहे को मसइलो आहे ई आहे। छो जो ही कहिड़े दौर में रिलीज़ थियूं आहिनि ऐं हिन वक़्तु असां ईअं सम्झो त हीअ 20 साल 25 साल अॻु में जूं कैस्टूं आहिनि। सो हाणे दौर कहिड़ो पियो हले। सो उम्मीद आहे अव्हांखे ही बि पसंदि ईंदा। पोइ रिकॉर्डिंग कंदासीं, पोइ जहिड़ी थी रिकॉर्डिंग अव्हांजे साम्हूं हूंदी। इंशाल्लाह जेके दोस्त नवां आहिनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। चैनल जो नालो सिंधी फोक म्यूज़िक चैनल आहे। ऐं अव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे सपोर्ट बि कयो पिया। जेतिरो थी सघे सपोर्ट कयो। इंशाल्लाह अव्हांजी हर फरमाइश पूरी थींदी रहंदी। ठीकु आहे दोस्तों, का अहिड़ी ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधाईंदा कयो कमेंट्स करे, ठीकु आहे न दोस्तों।